हिन दफ़े बल्दियाती चूंडनि में जेका कोहिस्तान में जामशोरे में सरगर्मी आहे उहा तमामु उरूज ते आहे। माशाअल्लाह सॼे तालके ते सभिनी तकनि ते सख़्तु मुक़ाबिलो आहे ऐं 3 यूनियनूं बिल्कुलु क्लियर आहिनि ऐं 3 यूनियन ते मुक़ाबिलो आहे। 6 यूनियनूं इहे थी वियूं, 7वीं में कुझु जामशोरे ताज जी पोजीशन कमज़ोर आहे, बाक़ी 3 बिल्कुलु कांटे जो मुक़ाबिलो आहे। 3 असांजूं क्लियर यूनियन काउंसिलूं आहिनि। अॼु जॾहिं 3 यूनियन काउंसिलनि जा चेयरमैन काउंसलर उम्मीद वारा फार्म भरण जे लाइ आया त ईअं लॻो पिए ॼण त का MNA MPA जी चूंड हुजे। 100 गाॾियुनि जो काफ़िलो हो, 1000 माण्हुनि जो काफ़िलो हो, हिकिड़ो वॾो जोश ख़ुरोश हो माण्हुनि में। ईअं पिए लॻो त ॼण माण्हू कंहिं ग़ुलामी मां, कंहिं क़ैद मां, कंहिं मुसीबत मां छुटा हुजनि ऐं माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो वॾो ख़ुशी जो समां हो। मूंखे उहो मंज़रु ॾिसी उहो माना हिकिड़ो पंहिंजो ख़्वाबु नज़र पिए आयो, जेको कंहिं ज़माने में असीं हुनखे ख़्वाबु सम्झंदा हुआसीं, सोचंदा हुआसीं त कोहिस्तान जी धरतीअ ते अहिड़ी सुजाॻी ईंदी जो माण्हू पंहिंजे हक़नि जे लाइ ईअं मैदान में निकिरी पवंदा। न त बल्दियाती इदारा कोहिस्तान में रुॻो नाले मात्र हूंदा हुआ, उनजो कब्ज़ो, उनजो पावर, उनजो सिस्टम सॼो हिकिड़े सरदार जे, हिकिड़ी क़ाबिज़ सियासी ताक़त जे हथ में हूंदो हो। उते जे यूनियन काउंसिलनि खे एसि ताईं जो दर बि लॻल कोन्हनि, उन्हनि जा दर दरियूं भॻा पिया आहिनि। उते गॾह बीठा हूंदा आहिनि। कंहिं ग़रीब माण्हू खे जेकॾहिं बर्थ सर्टिफिकेट या डेथ सर्टिफिकेट खपंदो त उन जे लाइ बि उनखे रुलणो ऐं धिका खाइणा पवंदा आहिनि ऐं 100 रुपया रिश्वत ॾेई उहे सर्टिफिकेट वठणा पवंदा आहिनि। पर अॼु जेको आहे सो असांखे कोहिस्तान जे धरतीअ ते जेका सुजाॻी नज़र आई आहे, जंहिं नमूने सां माण्हू जोश ख़रोश सां हिन बल्दियाती मकानी चूंडनि खे अहमियत ॾेई रहिया आहिनि, मूंखे वॾी उमेद आहे त हिन दफ़े इंशाअल्लाह माण्हू जेको आहे हिन सिस्टम जे ख़िलाफ़ु, जेको वॾेरको सिस्टम क़ाबिज़ आहे कोहिस्तान में, उन मां निजात ॾियारण लाइ भरपूर पंहिंजो रोल अदा कंदा ऐं भरपूर कामयाबी माणी।